नाज़रीन, कोरोना वायरस के मुंह जोड़ण लाइ शिकारपुर में मुकम्मल तौर लॉकडाउन है। नवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है अतीक दुकड़। जी अतीक। हाँ जी बिल्कुल सनाला शिकारपुर में लॉकडाउन के हवाले से जो लॉकडाउन जो ॾियारो आहे 27 ॾियारो जो है अॼु बरक़रार है। उन जे हवाले से माण्हू गुज़िरियल ॾींहंनि खां केतिरनि ॾींहंनि खां घरनि ताईं महदूद हुआ। लॉकडाउन जो बंदि करण ते माण्हू मजबूर थी विया। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते रश लॻल है। माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। पुलिस नाले का भी शइ न आहे, न रोकियो पियो वञे माण्हुनि खे, न ई का हिदायत कई पई वञे। हिन वक़्तु जुमाणी हाल चौक ते असां मौजूदु आहियूं। जुमाणी हाल ते अवां पोयां ॾिसी सघंदा हूंदो त केतिरी रश आहे ऐं डबल सवारी ते पाबंदी ॿुधायो पियो वञे। त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ चौकनि ते जुमाणी हाल चौक ते सिर्फ़ 2 एहलकार मुक़ररु थियल आहिनि। हिकिड़ो ट्रैफिक एहलकार बि मुक़ररु थियल आहे। उनजे बावजूद भी रश लॻी पई आहे ऐं पुलिस वारनि पारां कंहिंखे बि न पियो रोकियो वञे ऐं न ई का लॉकडाउन जे हवाले सां का हिदायत कई पई वञे। मुख़्तलिफ़ चौकनि ते मुख़्तलिफ़ रोडनि ते त असांखे कुझु दुकान बि जेके आहिनि, कारोबारी मर्कज़ उहे बि खुलियल नज़र अची रहिया आहिनि ऐं केतिरनि इलाइक़नि में 10 खां 15 माण्हुनि जा गॾु हुजण जा बि उहे असां फुटेज आहिनि, उहे बि तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त 15-20 माण्हू जेके आहिनि गॾु आहिनि। पुलिस पारां लॉकडाउन जे हवाले सां सॼे शहर खे लॉकडाउन करायो वियो आहे, बंदि करायो वियो आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखण जे लाइ हिदायतूं कयूं वियूं। पर अफ़सोस अॼु ज़िले इंतज़ामिया पारां या कंहिं बि उन ते अमल करण में त रुधल हुया। पर हिन वक़्तु न ई को एक्शन थी सघियो आहे ऐं माण्हू बंदि करण करे त मजबूर पिया आहिनि। मुख़्तलिफ़ पहाड़नि में चौक चौराहनि ते माण्हुनि जा मेला मतल आहिनि। केतिरनि ई जेके रांदियुनि जा मेला आहिनि, क्रिकेट खेॾी रहिया आहिनि, जेके केतिरियूं बि रांदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ चौकनि ते मैदाननि में रांदियुनि जे लाइ हुजूम लॻा पिया आहिनि, पर उते पुलिस का बि नथी रखी। हा, इहो ॿुधण में आयो आहे त केतिरनि ई दुकानदारनि जूं बि शिकायतूं आयूं आहिनि त पुलिस पारां मनपसंद माण्हुनि खे या बासण जे चवण ते ऐं या पंहिंजी सोर्स ते 5-5 हज़ार खां 4-4 हज़ार रुपए जी रिश्वत वठी करे ऐं उन्हनि जो कारोबार जेको आहे उहो खोलियो पियो वञे। इन जे हवाले सां मुंहिंजी डिप्टी कमिश्नर शिकारपुर सां ॻाल्हि ॿोल करण जी मां कोशिशि कई, पर डीसी शिकारपुर ऐं अफ़सोस जो फ़ोन अटेंड करण जे लाइ सही दिन तयार ई न हुया। जी सनाउल्लाह।